वाजिबुल एहतराम मुझो कायद साईं इंतज़ार हुसैन शकील साहब, काबिल एहतराम प्रोविंशियल असेंबली जो मेंबर मोहतरम असलम खान अबरू साहब, काबिल एहतराम शहरी इत्तेहाद जो प्रेसिडेंट अकरम खान अबरू साहब, तमाम प्यारी तबीयत जो मालिक मोहतरम अजीज उदो साहब, डायरेक्टर हैदराबाद रीजन, मुझे पैनल मुझे पैनल जो सरपरस्त मोहतरम सालिम खान जरदारी साहब, तमाम सीनियर साबका मरकजी इलेक्शन कमेटी जो चेयरमैन पीर मुजफ्फर हुसैन कुरैशी साहब, मुझे साथ जो साथी मुझे जनरल सेक्रेटरी मोहतरम गाजी खान जमाली साहब, मुझे मरकजी काबीना जो डिप्टी जनरल सेक्रेटरी मुख्तार अहमद सोलनी साहब, काबिल एहतराम शफीक शख्सियत जी साईं साहब पहिरें चई वियो, साईं असां काफ़ी मरतबा असांजी मुलाक़ात थी आहे ऐं असीं पाण कहीं वञी मिलंदा बि आहियूं। मोहब्बत भरी तबीयत जो मालिक डॉक्टर सोराब खान सर्की साहब, काबिल एहतराम जिले जो सदर मुझो भाउ डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो साहब, जिले खैरपुर जो सदर खैर मोहम्मद सुमरो साहब, मुझो भाउ अब्दुल खालिक महर साहब, तमाम नौजवान पीपुल्स पार्टी जिले जो सदर मोहतरम लियाकत अली लाशारी साहब, इन स्टेज ते बैठल काबिल एहतराम मुझी शख्सियतूं, इन पिंडाल में पूरी सिंध का कई आयल उस्ताद साथियों, उहदेदारो, प्रेस जा दोस्तों, जैकबा जा गुयूर उस्ताद साथियों, अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरियां हिकिड़ी वॾी सितमगिरी उन शख्सियत सां हूंदी आहे जंहिंखे आख़िर में ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो वेंदो आहे, छो त उन वक़्तु टाइम घणो गुज़री चुको हूंदो आहे, बुख बि ॾाढी लॻल हूंदी आहे ऐं उन खां पोइ हुजे बि आख़िरी शख्सियत, मूं पहिरियां ई हिकिड़ो अर्ज़ु कयो, मुंहिंजो काबिल एहतराम तमामु माण्हू वारो जावेद अहमद दंपाली साहब ऐं मोहम्मद आलम खोसो साहब मुंहिंजो पुराणो साथी आहे ऐं जंहिं अंदाज़ हुननि स्टेट सेक्रेटरी जा फराइज़ सरअंजाम ॾिना आहिनि, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। पर मूं हुनखे पहिरियां ई चयो त साईं इंतज़ार मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम आहे, ऐं भली सिंध जो सदर हुजां पर मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम शख़्सियत मूंखे हुनखे अॻु में ॻाल्हायो आहे। पर हीउ हिकिड़ो प्रोटोकॉल आहे, उनजो ख़्यालु रखंदे उन्हनि जो हीउ प्रोटोकॉल असां नथा पढ़ी सघूं। सभ खां पहिरियां जैकबाद ज़िले जे दोस्तनि खे मुबारकबाद ॾियां थो त अवां वॾा ख़ुशि नसीब आहियो जो इंतज़ार शलगिरी जहिड़ी शख़्सियत अवां जे ज़िले जैकबाद सां हुनजो तालुक आहे। ॿिए नंबर असां ख़ुशि नसीब आहियूं जो उनजो तालुक उस्ताद सां ऐं पेटियल जो सिंध जो ॿ दफ़ा सदर रही चुको आहे। असीं बि हुन मनसब ते फ़ाइज़ आहियूं तव्हां दोस्तनि जे महिरबानी सां। साईं इंतज़ार सां मुंहिंजो 25 सालनि जो तालुक आहे। हक़ीक़त पेटियल जे सियासत में मुंहिंजो पसंदीदा पेटियल जो अॻवान जेको आहे उहो साईं मरहूम लियाकत अली दीदर साहब जन तमामु उहो असांजो शफ़ीक़ हुआ। पर 96 में साईं जॾहिं जनरल सेक्रेटरी हो साईं इंतज़ार साहब तालवानी साहब सदर हुआ शिकार ज़िले में हिन जो हिकिड़ो प्रोग्राम हो, उन्हीअ में मूं हिनखे ॿुधो, हिन जी स्पीच ॿुधी त उन ॾींहं खां वठी चयूं त मूंखे ख़ुदा मौक़ो ॾे त तव्हां सां कचहरी कयां, तव्हां सां तंज़ीम में गॾु हलां। पर होसि जेको आहे साईं लियाकत साहब सां। पर पोइ पोज़ीशन इहा थी 99 में साईं इलेक्शन खटी, असीं वोट बि हिन जे अगेंस्ट में कयोसीं, पर साईं इंतज़ार जी उहा मोहबत, उहा क्वालिटी
उहो हिन जो अख़लाक, उहा हुनजी ॾाहप, उहा हुनजी सुलझण ॾिसी करे असांखे मजबूर कयो पंहिंजे ज़मीर ते असीं हिन जा आशिक़ बणिजूं। क़ाबिल एतिराम सां साईं लियाकत बि आई न आहे, पर सियासी तालुक़ साईं सां वधीक जुड़ी वियो। ऐं उन टाइम खां वठी साईं इंज़ार साहिब सां गॾु रहियो आहियां। तमामु असांजा सीनियर दोस्त काफ़ी साईं शाइन जहिड़ा मूंखां अॻे साईं सां आहिनि, पर आउं सम्झां थो जेतिरो तालुक़ साईं इंज़ार शर्गीअ सां गॾु रहियो आहियां, शायदि सिंध जे अंदरि अहिड़ो को ज़िले जो सदर न कंटिन्यू गॾु रहियो हुजे। बहरहाल इंज़ार सिर्फ़ नालो इंज़ार न आहे, पूरो इंज़ार कंहिं सोच जो नालो आहे, कंहिं अदब जो नालो आहे, कंहिं जिदोजहद जो नालो आहे। जॾहिं इंज़ार नाले माण्हुनि जे दिलनि में, माण्हुनि जे ज़हननि में सोच वेठल हुजे त यकीन ॼाणो त उहा सोच इंसाननि जे, उस्तादनि जे दिलनि मां जा इंज़ार शर्गीअ जी नथी निकिरे। अहिड़ी सोच, अहिड़ी मोहबत हुनजी असांजे दिलनि में बि वेठल आहे। तंज़ीम जे अंदरि ही सियासी पैटर्न जी सियासत ॾाढी बेराम सियासत हूंदी आहे, पर उनजे अंदरि जेको कुझु साईं सां वहियो वापरियो आहे ऐं सभु ॾिसण वारो आहे, ऐं सभु ॾिसंदो त साईं हिननि माण्हुनि तव्हां सां जेको महिनत कई, जेतिरी तव्हां उहो एतिरो सिलो अव्हांखे न मिलियो आहे। तव्हां सां जेको आहे एंड में त हिननि तव्हां सां वॾी मैसा घटि कयूं आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा सिंध जे अंदरि। पर साईं इंज़ार साहिब जा वरी बि मुस्कुराए उहे अल्फाज़ हूंदा त मुंहिंजी ज़ाती का जंग जहिड़ो कंहिंसां न आहे, हीउ मुंहिंजो पंहिंजो किरदारु आहे। जेकॾहिं को मुंहिंजे किरदार मां, मुंहिंजे महिनत मां, मुंहिंजे फ़लसफ़े मां जेकॾहिं मुतमिन न आहे त मुंहिंजे लाइ वरी बि उहो क़ाबिल एतिराम आहे, मूंखे उनजे लाइ बि इज़त आहे। ही हिन माण्हुनि जो जेको आहे सो अख़लाक ऐं ही हिन माण्हुनि जी जेको आहे सो रिस्पॉन्स। पर सिंध जे अंदरि अञा इहा कंहिं ॻाल्हि न कई आहे त वॾे में वॾी साईं इंज़ार जी इहा खूबी चयोसि या खामी चयोसि। ही पंहिंजे खां बि वधीक मुख़ालिफ़ खे अहमियत वधीक ॾींदो आहे, इज़त वधीक ॾींदो आहे, प्यार वधीक ॾींदो आहे, ताकी उनखे बि आउं जेको आहे सो पंहिंजो बणायां। छो इहो हिकिड़ो माण्हू बि मुंहिंजो मुख़ालिफ़ हुजे। ख़ैर ओवरऑल माण्हू पंहिंजी हिमायत त नथो करे सघे, पर हमेशह असांजी कोशिशि रही त आउं कंहिं बि दोस्त खे, कंहिं बि पेटल जे मेंबर खे, कंहिं बि उहिदेदार खे मां हरू को अहिड़ो मौक़ो न ॾियां जो हू दोस्त मुंहिंजो मुख़ालिफ़ बणिजी वञे। उस्तादनि जे हवाले सां हर प्लेटफॉर्म ते जिते बि उस्तादनि जी जिदोजहद हुई, हर जॻह ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा ग्रुप ठहिया, टोला ठहिया, पर साईं पंहिंजे ॾाब सां, पंहिंजे इल्म सां, पंहिंजे अख़लाक सां उन सभिनी दोस्तनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु कयो। बहरहाल साईं इंतज़ार असांजे हिन सरकारी खाते में रिटायर ज़रूर थियो आहे, पर मूंखे यकीन आहे ऐं मूंखे इहा उमेद बि आहे ऐं असीं चाहियूं बि था त कॾहिं इंज़ार पेटियल खां ॿाहिरि न वेंदो, पेटियल जे प्राइमरी उस्ताद खे कॾहिं अकेलो न छॾींदो, कॾहिं बि मर्कज़ जी काबीना जो साथ न छॾींदो ऐं उस्तादनि सां हर महाज़ ते कठो। हमेशह काफ़ी माण्हू मुख़्तलिफ़ जॻह ते, फेसबुक ते, सोशल मीडिया ते लिखंदा आहिनि त बाबा मर्कज़ी सदर साहब त कुझु कोन्हे को ऐं सभु कुझु जेको आहे सो इंज़ार शर्गीअ साहब आहे। मूंखे हक़ीक़त ख़ुशी थींदी आहे त आउं उहिदे जो मालिक आउं ज़रूरु आहियां, मां सदर आहियां, मां प्रेसिडेंट सिंध जो आहियां, जंहिंजो अदब एतिराम साईं इंज़ार शर्गीअ ते बि वाजिबु आहे ऐं उहो प्रोटोकॉल मूंखे ॾींदो आहे। पर इहा हक़ीक़त आहे त सालिम ज़रदारी चवानी त जेको कुझु अंग नखरनि जे हवाले सां साईं इंज़ार शर्गीअ सभु ॼाणे थो, शायदि मूं समेत को दोस्त एतिरो ॼाणींदो हुजे। त यकीनन इंज़ार खां सवाइ जेकॾहिं सिंध जो आम प्राइमरी उस्ताद जेको असांजो मेंबर आहे, जेकॾहिं उन वटि बि एतिरी जेको ॼाण आहे त ही मर्कज़ी सदर उन वटि बि लॻे वञण लाइ तयारु आहे त उस्तादनि खे पंहिंजी वटि पए, तव्हां मूंखे मशवरो ॾियो, तव्हां पाण मूंखे सलाह ॾियो ऐं वञण लाइ तयारु आहे। तंज़ीमुनि जे अंदरि खोड़ अहिड़ा इशू थींदा आहिनि। मुंहिंजो गादी खान जमाली साहब जज़्बाती थोरो दोस्त आहे, घणो कुझु ॻाल्हाए वेंदो आहे। हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे असीं अॼु बि उन सभिनी दोस्तनि खे वरी बि मां हिन प्लेटफॉर्म तां
हिन तव्हांजे जैकबाद ज़िले खां सभिनि खे मां इंतज़ारु कयां थो, अचो सभु दोस्त हिकु प्लेटफॉर्म ते अचो। पहले पेटेल में हिकु आहे, पेटेल में हिकु रहंदी ऐं पेटेल उस्तादनि जा मसइला हल कंदी। तव्हां सभिनि जी सलाहियतनि जी मूंखे ज़रूरत आहे। तव्हां अचो ऐं इकठा वेहो, जेकी मसइला आहिनि, जेकी थी सघे त मुंहिंजे ज़हन में सोच न आहे, मुंहिंजी ॻाल्हियूं न आहिनि, मुमकिन आहे तव्हां वटि वधीक उहे ॻाल्हियूं हुजनि, वधीक मशवरा हुजनि, उहो मूंखे ॾियो ताकी सिंध जे उस्तादनि खे वधि खां वधि जेको आहे सो बेनिफिट में वठी ॾेई सघूं। बहरहाल वरी बि हुन आख़िरी टाइम खे ॾिसजे, मुंहिंजी वेठे वेठे बि हिते मुंहिंजे क़ाबिल एहतराम जेको आहे सो असलम खान अबड़े साहब सां मुंहिंजी डिस्कस वेठे थी पई इन उस्तादनि जे मसइलनि ते। ऐं निहायत शुक्रगुज़ार आहियां जन इहो मूंखे चयो त बाबा जिते बि मुंहिंजी ज़रूरत आहे कंहिं वटि बि सीएन ताईं बि आऊं तव्हां सां हाज़िर आहियां, जेकॾहिं किथे मुंहिंजी ज़रूरत पए त मां तव्हां उस्ताद जे कमु अचण जे लाइ तयारु आहियां। ऐं निहायत मुंहिंजो वरी बि शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनि दोस्तनि जो, हिकु त ॿीहर ऐं शुक्रगुज़ार आहियां बिलख़ुसूस जैकबाद ज़िले जे उस्तादनि जो। ऐं तव्हां सभिनि खे यकीन थो ॾियारायां त इंशाअल्लाह जॾहिं तव्हांजे जैकबाद ज़िले सां तालुक़ु रखंदड़ इंतज़ार शर्मी जहिड़ा दोस्त, डॉक्टर अब्दुल जब्बार खोसे जहिड़ा दोस्त, ज़हूर वग़ैरह जहिड़ा दोस्त, रहमत अल-अशरी जहिड़ा दोस्त, इहे जेकॾहिं असां सां साथ में साथ ॾेई हलंदा त यकीन ॼाणो त तव्हां उस्तादनि जा मसइला उहो वक़्तु परे न आहे जो असां उहे हल न करे सघूं। मरकज़ी तक़रीब मरकज़ तरफ़ां जेका साईं जी तक़रीब ऐं जेका दोस्तनि ही ॻाल्हि पंहिंजो कई पे, हर हिकु दोस्त पंहिंजो पंहिंजो प्रोग्राम वठण जी कोशिशि कई आहे, पर असीं पाण ख़ुदि जेको आहे साईं इंतज़ार शर्मी साहब ऐं तव्हांजे जैकबाद सां जंहिंजो तालुक़ु आहे, जंहिं सॼी ज़िंदगी जेको आहे सो पेटेल खे ॾिनी आहे ऐं इंशाअल्लाह जेसि ताईं हयाती आहे साईं इंतज़ार शर्मी साहब जी, त हमेशह उस्तादनि लाइ पेटेल लाइ पाण पटोड़े रहंदो। असीं पंहिंजी मरकज़ी काबीना जे तरफ़ां रमज़ान शरीफ़ खां बाद में असीं हिकिड़ो पंहिंजो हैदराबाद में साईं इंतज़ार शर्मी जेको आहे सो पंहिंजी मरकज़ी काबीना जे तरफ़ां आजियान ॾींदासीं ऐं हुन में यकीनन मुंहिंजी कोशिशि हूंदी त पूरी सिंध जे दोस्तनि खे हुन में इनवाइट कयूं ऐं हुन में साईं इंतज़ार जे महिनतुनि जो जेको आहे साईं भेटा ॾियूं साईं खे ऐं सभिनि दोस्तनि खे हुते घुराए करे हिकु दफ़ो वरी ॿीहर उनजे ख़ूबियुनि खे जेको आहे सो वाखाण कयूं। ऐं ॾिसी रहियो आहियां त सभु दोस्त इन इंतज़ार में आहिनि, त तव्हां दोस्तनि जी दफ़ो वरी वरी महिरबानी। जेके बि दोस्त आया आहिनि उहो असांजो ज़मीर खां गोॾे साहब हिकिड़ी ॻाल्हि हेठों चई पए, मां हुनजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां। वाकई जेको आहे सो इहो मूं सम्झो त जेको साईं मुखातिब थी रहियो उहे असांजे MP साहबनि सां मुखातिब थी रहियो आहे। ऐं बराबर जॾहिं स्टेज ते दोस्त ईंदा आहिनि, हर हिक जी पंहिंजी पंहिंजी थिंकिंग हूंदी आहे, केरु कहिड़ी पॉइंट खां सोचे थो, पोइ इनखे ऐं वरी बि दोस्तनि खे ॾिनो न हुन ग़लति को सेंस सां चयो हुजे, न साईं जंहिं पंहिंजो ज़मीर खां को ग़लति सेंस सां सोचियो हुजे, पर असीं सभु दोस्त तव्हां सां गॾु आहियूं, पेटेल सां गॾु आहियूं। मुंहिंजी गुज़ारिश आहे सभिनी दोस्तनि खे जेकी पेटेल सां थोरा घणा नाराज़ हुननि खे आहिनि, उहे शख़्सियत सां मूंसां थी सघे थियूं, पर उन्हनि खे हथ ॿधी माज़रत कंदुसि भई घटि में घटि तंज़ीम सां नाराज़ न थियनि, तंज़ीम जे हिकिड़े प्लेटफॉर्म ते अचनि, उस्ताद जी ख़िदमत कनि। उस्ताद जिंदाबाद, पेटेल जिंदाबाद।